छा थियो आहे? छो पई रोई? आए त निंदड़ की आया न, मुझा हिते माइट कोन्हनि, मां ग़रीब आहियां, इन करे हिते मुंहिंजी उहा हैसियत न आहे। आख़िर ख़बरचार ॾे न त केरु विड़ियो आहे तोसां? केरु विड़ियो आहे तोसां? तोखे ख़बर पवंदी त तूं छा कंदे? तूं कहिड़ो मुंहिंजो दाद फरियाद कंदे ॿुधाए? तुंहिंजे मथां जे को अहिड़ो ज़ुल्म करे मां चुप करे वेंदुसि। सदाई ॻाल्हियूं कंदा आहियो, मुंहिंजे ॻाल्हियुनि जो त तव्हांजे मथां को असर ई कोन थींदो आहे। चरी थी वई छा? को शख़्स आलम ख़ान जी ज़ाल ते हथु करे ऐं आलम ख़ान मट करे वेंदो? हलीमा विड़ी आहे मूंसां। हलीमा, इहा तुंहिंजी दादली? हलीमा जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे छा? छो विड़ी आहे तोसां? इहे ई मूंखे औकात थी ॾेखारे त तूं हिते बानी थी रहे। हाणे आऊं हिन घर जी मालकियाणी मां तुंहिंजी इन दादलीअ जी बानी थी रहा, ईअं न? सम्झां थो, सभु सम्झां थो। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो जो तोखे थी चवे त तूं हिते बानी थी रह। तूं आलम ख़ान जी ज़ाल आहीं। हा, तुंहिंजे हूंदे इहे सभु ज़ुल्म सां पई, यादि रखजांइ। ॿीहर मां हिन जा ज़ुल्म न सहंदी थी ऐं मारे छॾींदी सां जान सां, ऐं गॾु तोखे बि। तूं इहो टीको बंदि कर। मूं जहिड़ो सूर ऐं दर्द हुजे न, इहो बि ॾिस, एॾो मूंखे मार।